नाज़रीन हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालू त नौशर फिरोज में कंडियारो थाने के ॾोहारिन जे पकड़ण लाइ मिलियल पुलिस मोबाइल हर वक्त ख़राब है। पुलिस मोबाइल ख़राब हुजण करे पुलिस ॾोहारी त नथा पकड़े सघन, पर एहलकार विच रस्तन ते पुलिस मोबाइल के धिका ॾेई चालू कंदा रहन था। पुलिस मोबाइल के ट्रैक्टर्स में टोचन करे मिस्त्रिन जी ग्रेज ते पहुंचायो वने थो। एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त नौशर फिरोज में कंडियारो थाने के ॾोहारिन जे पकड़ण लाइ मिलियल पुलिस मोबाइल हर वक्त ख़राब पयल है। पुलिस मोबाइल ख़राब हुजण करे पुलिस ॾोहारी त नथा पकड़े सघन, पर एहलकार विच रस्तन ते पुलिस मोबाइल के धिका ॾेई चालू कंदा रहन था। हिन वक्त 2 ॾींहनि खां पुलिस मोबाइल के ठाराइण बदिरां थाने ते बंद करे बिहारियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज में आवाज़ टीवी के रिपोर्टर ज़ाहिद कायम खानी का। जी ज़ाहिद। बिल्कुल सिंध पुलिस जा केतरा ही मिसाल आहिनि हुन जी आला कारकर्दगीअ जा, पर लखी करोड़ी रुपयनि जी बजट बावजूद जेको आहे नौशर फिरोज ज़िले कंडियारो थाने जी मोबाइल जा जेके मंज़र आहिनि उहे ॾिसण वटि आहिनि। वीडियो वायरल थी आहे कंडियारो थाने जी मोबाइल जा, जंहिंमें कंडियारो थाने जी मोबाइल जेका गुज़िरियल 2 ॾींहनि खां ख़राब हालत में बीठी हुई ऐं हुनखे ठाराए न सघिया। अॼु जेको आहे ट्रैक्टर ट्राली जे ज़रिए जेको आहे हुन मोबाइल खे उतां खयो अथनि ऐं जेको आहे हुनखे मिस्त्री ॾांहुं खयो पिया वञनि। अहिड़ी सूरत हाल ॾिसी करे जेका वीडियो वायरल थी आहे, आवाज़ टीवी के उहे फुटेजिस हथ आया आहिनि, जंहिंमें ॾिठो पियो वञे त कंडियारो थाने जी हिकिड़ी वाहिद पुलिस मोबाइल आहे जेका कंडियारो थाने जी हुई ऐं कंडियारो थाणो जेको आहे ऐं इलाइक़े लिहाज़ तालुके जे थाने जे में तमामु घणा ॾोह थी रहिया आहिनि। ताज़ो गुज़र रात में सहाफ़ी जे भाउ खे जेको क़त्ल कयो वियो, अहिड़ी हालतुनि में जॾहिं पुलिस मोबाइलनि जा इहे हशर हूंदा त उते पुलिस ॾोहारनि खे कहिड़ो गिरफ़्तार करे सघंदी या ॾोहारनि जे लाइ कहिड़ा क़दम खणंदी। करोड़े रुपयनि जी बजट जे बावजूद जेको आहे सिंध पुलिस जे इहा कारकर्दगी आहे। मोबाइलूं जेके आहिनि उहे ट्रैक्टर ट्रालियुनि जे जेको आहे पंहिंजो हुन ते टोचन ॻोल्हियूं पियूं वञनि, किथे ट्रैक्टर मोबाइलनि खे जेके धिका ॾिना पिया वञनि, किथे जेके आहिनि मोबाइलूं जेको आहे ख़राब लॻी पियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल ते जेको आहे सिंध पुलिस जी जेका कारकर्दगी आहे हिकिड़ी सवाल निशान आहे। जी जी वॾी महिरबानी अवां जी ज़ाहिद आगाह करण लाइ।